लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि थर जा ॿ नौजवान, थर जा ॿ हुनरमंद, थर जे ख़्वाब जी साबिया। उन्हनि में हिकिड़ो दोस्त आहे असांजो मिठी शहर जो जनाब नेचल दास ऐं ॿियो डीपले शहर जो आहे जनाब भीषम कुमार। हिननि में ॿिन्ही दोस्तनि जे हिसाब सां तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधाईंदो हलां त थर जा मूं कई माण्हू ॾिठा आहिनि, हिन उमिरि जा कई दोस्त ॾिठा आहिनि ऐं उन्हनि जे सुख खे, उन्हनि जे ॾुख खे, उन्हनि जे आसुनि खे, उन्हनि जे ख़्वाबनि खे, उन्हनि जे साबिया खे सभिनी खे ॾिठो अथमि, परोड़ियो अथमि ऐं कई हंधनि ते असां बेआसरा थी मोटिया आहियूं, कई हंधनि ते असां उमेदूं ॾिसी मोटिया आहियूं, कई हंधनि ते असां सुख शाखूं कढंदे ॾिठा आहिनि। सो मूं जॾहिं नेचल दास खे ॾिठो त मूं नेचल दास खे ॾिसी मूं चयो त हिन खे को फस्ट क्लास अदाकार थियणु खपे। पोइ वरी मूंखे ॿुधाई त जंहिं यूट्यूब ते तव्हां हींअर कमु वेठा कयो इहो यूट्यूब मुंहिंजो पंहिंजो बि आहे। पोइ मूं हिन खे चयो त हीउ पटे भाई आहे असांजो नेचल दास। ही जेके बि थर जा माण्हू मूं अव्हांखे मिलाया आहिनि इन्हनि सभिनी खे ढाटकी ॿोली बि अचे थी। सो असां सभ खां अवल ढाटकी ॿोली में पुछणु था चाहियूं पंहिंजे दोस्त भीषम कुमार खां त हू ढाटकी में हिकिड़े मिंट में उतां जे नौजवाननि खे ॿुधाए त हुनरी तालीम सां ऐं इन 3 सालनि जे कोर्स सां ऐं एंग्रो एनर्जी जे पारां या स्टेटा ऐं पॉलिटेक्निकल कॉलेज में मुफ़्त में दाख़िला मिलण जे करे अव्हांजी ज़िंदगी कीअं बहितर थी सघे थी। तव्हां भीषम ढाटकी में लीडर टीवी जे ॾिसंदड़नि खे ॿुधाए त जे ढाटकी सम्झंदड़ इन ते ॿुधी सघनि त तूं चवणु छा थो चाहीं? जी अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो भीषम कुमार आहे ऐं बेसिकली जेको डिप्लो थरपागंज जे शहर डिप्लो जे भरिसां हिकिड़ो ॻोठु LLP जो आहियां। LLP रही त 3 साल अॻु में 2018 में मूं जेका असां पंहिंजी 2018 में इंटरमीडिएट कई ऐं उन सां गॾोगॾु मूं त हिकिड़ी एड्स ॾिठी जेका इहे एंग्रो जे बारे में हूंदी। ऐं रोकिया थो इहे तूं ढाटकी में थो ॿुधाई? ढाटकी में ॾिठे इहे मां त तोखे चयो त ढाटकी रुॻो हिन खे थी अचे, तो चयो सभिनी खे थी अचे। असल में हिते अची जेको सिंधी ॻाल्हायूं उन हिसाब सां न हाणे तूं ढाटकी में हिकिड़ो मिंट ढाटकी वारनि खे ॿुधाए त हीअ तालीम छो ज़रूरी? महिरबानी करे तव्हां सभु हिते तव्हां सभु हिते सिंधी महिरबानी करे ऐं आओ हिते पढ़ाई करो। असां बि जाम महिनत करी आहे। असांजे डॉक्टर मुस्ताद साहब असां माने जाम सपोर्ट करियो आहे। असीं कराची अची पहुची विया आहियूं। असांखे उमेदु कोन थी कराची पहुचण लाइ, पर साईं असांखे सपोर्ट ॾाढी कई ऐं असां बि महिनत करी हिते पहुता आहियूं। महिरबानी करे तव्हां भाई हाणे इहा ॻाल्हि कर। ऐं थर नौजवान इहे ई कहणु चाहींदो त वधि खां वधि जेका असां टेक्निकल जेका तइलीम आहे हासिलु करो ऐं आओ कराची आओ, पर अपना थरिया कराची आओ घटि था त टेक्निकल जेका असां स्किल आहे इनखे पिराए अचो त जेका हिते कराची में जे जॉब्स आहे पाण जाम में मिले ऐं टेक्निकल जेको हुनर जंहिंजो जहिड़ो वधीक हुजे उहो माने हिते कामयाबु आहे कराची शहर में। हाणे पाण ॿियूं ॻाल्हियूं था कयूं। अव्हां ख़ैर सां 3 सालनि जी टेक्निकल कोर्स में अची वियो ऐं हाणे अव्हांजो नतीजो ईंदड़ महीने अवल ख़ैर अचे पियो। ठीकु आहे। भीषम का अहिड़ी मशीन जंहिंसां तूं घणे में घणो कमु कयो हुजे सिखण महिल, अहिड़ी का मशीन हुई? सर असां जॾहिं कॉलेज में अचण खां अॻु में जॾहिं घरे हुआसीं त असांखे इहा ख़बर न हुई त केबल छा आहे या वायर छा आहे या बटण छा आहे, इन जो कंसेप्ट ई असांखे न हो। ॾिठा त हुआ खणी त जेको ठाहींदा पिया हुआ जेके बि कारीगर हुआ, पर असां सभु ॾिठो हो, माना उनजे बारे में असांखे ॼाण न हुई। जॾहिं असां इहो डिप्लोमा में जॾहिं कॉलेज में इन थियासीं, जॾहिं असांजा क्लास हलिया ऐं प्रैक्टिकल जॾहिं असां पंहिंजे हथ सां कयोसीं त इहे जेके बटण, छाकाणि मुंहिंजो डिपार्टमेंट जेका इलेक्ट्रिकल आहे त जेके इहे असां बटण आहे जेका असां सर्किट वग़ैरह ठाहियासीं ऐं कुझु लेथ मशीन ते बि कमु कयो। लेथ मशीन जो कमु इलेक्ट्रिकल जे हिसाब सां थोरो घटि आहे, पर पोइ बि असां कुझु कयोसीं ऐं ॿिया जेका इलेक्ट्रिकल हेक्सा आहे इन हिसाब सां जेके बि मशीनूं आहिनि असां उन ते सुठो कमु कयो ऐं जेका असां वधि खां वधि जेका असां प्रैक्टिकल कया डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जेके नंढा नंढा सर्किट ठाहिणु उन वारे बारे में जेका प्रैक्टिकल कया ऐं जेका
वॾा वॾा जेके सर्किट 3 फेज़ अची थो वञे जंहिंमें हेवी लोड वारो उहो बि असां कयोसीं। ऐं उनखां मां जेका वधि खां वधि जेका सुठी शइ लॻी उहा 3 फेज़ जेका स्टार डेल्टा वारा जेके कनेक्शन आहे असां उनखे ॾाढो ज़हन सां पढ़ियोसीं ऐं उनमें नॉलेज हासिलु कई। इन जो मतिलबु हीअ आहे त हिकिड़े बहितरीनु इलेक्ट्रीशियन मैकेनिक ऐं स्किल्ड माण्हू लाइ न रुगो उनखे सर्किट्स जी ख़बर हुजे, ब्रेकेट्स जी ख़बर हुजे, पर फेज़ वाइज़ बि उन्हनि खे न रुगो तारूं पर उनजी सॼी कैलकुलेशन, गेजिंग, मीटरिंग उहो सभु अचणु खपे। इहो सभु तव्हां सिखियो? जी बिल्कुलु। ठीकु आहे। हाणे तव्हां उहो इलेक्ट्रिकल तव्हां ही सभु कुझु सिखण महिल तव्हांखे इन क़िस्म जो को ख़्यालु आहे त दुनिया जा वॾे में वॾा इलेक्ट्रिकल जा माण्हू केरु आहिनि? दुनिया वॾे वॾा इलेक्ट्रिकल माण्हू असां उन वक़्तु ख़्यालु ईअं कयो त जेके वॾा तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि जंहिं वॾा हाई लेवल जा जेके इंजीनियर वेठा आहिनि असांखे त उहे ई लॻा त इहे जेके माना टेक्निकल माना फर्स्ट टेक्निकल बंदा आहिनि जेके माना हिनखे तमामु घणी ॼाण आहे। तॾहिं असां इहो सोचियो त छो न असां बि घणी नॉलेज हथु कयूं त असां बि हिकिड़ा टेक्निकल पर्सन बणिजी वञूं। भले तव्हांजो 8 खां 2 ताईं जीअं तव्हांजी बैच वारनि मूंखे ॿुधायो त 8 खां 2 ताईं अव्हां कमु था कयो, जी त बाक़ी वक़्तु तव्हां छा था कयो? सर जेका असांजी क्लास जेका स्टार्ट थींदो 8 खां 2 वॻे ताईं, उनखां पोइ जेका असां मोकल थी वेंदी आहे ऐं जेको होमवर्क वग़ैरह मिलंदो, टास्क वग़ैरह मिलंदा उहो असां होमवर्क में पूरो कंदा हुआसीं घर वेही। उहो उन में केतिरो टाइम थो लॻे? उनमें माना कुदरत तव्हांखे 24 कलाक ॾिना आहिनि जी जी न, 8 कलाक निंड जा कढंदव, बाक़ी अव्हां वटि 16 कलाक बचनि था, 2 कलाक पंहिंजे लाइ रखो था त बाक़ी 14 कलाक, 6 कलाक तव्हांखे कोर्स में वठनि था त बाक़ी काॾे था कयो टाइम? बाक़ी सर जेका असां उनजो होमवर्क जेका 2-3 कलाक लॻी वञनि था, जेकॾहिं अॻियां वधीक टास्क मिलियल आहे उनखे बि टाइम ॾियणो पवंदो ऐं ॿिया बि कमकार उन सां गॾु होम ट्यूशन वग़ैरह हूंदी हुयूं उहो पढ़ाईंदा हुआसीं जेको उन में टाइम जेका लॻी वेंदो। त उन सां हिकिड़ो तव्हां रिपीट कंदव होम ट्यूशन में जी जेको जेको पढ़ी आयो उहो तव्हां यादि बि कंदव, होमवर्क बि कंदव, होम टास्क बि इहे सभु थींदो। मूंखे इलेक्ट्रिकल जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, इलेक्ट्रिकल जे शोबे में वञण सां माण्हू ही जेके बि घरनि में मशीनूं पयूं आहिनि इन्हनि सभिनी जो बादशाह थी वेंदो? जी बिल्कुलु सर थी सघे थो। अच्छा। थोरो जेकॾहिं महिनती माण्हू आहे, जेकॾहिं महिनत करे थो उन ते पंहिंजे स्किल ते त उहो बिल्कुलु मन थी सघे थो। हर मशीन खां वाक़ुफ़ु थी सघे थो, मशीन ऑपरेट कींदी थिए उनखे खोली उनखे असेंबल डिसेंबल करे सघे थो। ऐं माना को बि माण्हू उहो जेकॾहिं पंहिंजो घर बि ठाहिणु चाहे जी त उनजे बिजली ते जेको 50-60 हज़ार 70 हज़ार ख़र्च थो अचे जी उन खां बि बचति थी सघे। बिल्कुलु बचत थी सघे थी सर। जी ठीकु आहे, पर जेकॾहिं 1000 घर ठाहे त पोइ पाण हू करोड़पति थी सघे थो बिल्कुलु थी सघे हिकिड़े स्किल सिखण सां। जी सर। ठीकु आहे, सुठी ॻाल्हि थी। मिस्टर नेचल दास, जी सर। हा, छा कयो तव्हां? फैकल्टी तव्हांजी कहिड़ी आहे? मैकेनिकल। मैकेनिकल। उन में छा कंदा आहियो? सर में लेथ मशीन आहे, ड्रिल मशीन आहे, ॿियो वेल्डिंग वेल्डिंग आहिनि, ॿिया घणा अहिड़ा आहिनि मशीनूं पार्ट, मिलिंग मशीन, घणा नाम आहिनि उन्हनि जा मशीनुनि जा। ऐं मशीन सां गॾु साईं असांखे एतिरो प्रोवाइड कयो त असीं रांदि वग़ैरह बि खेॾींदा हुआसीं। तव्हां रांदियूं कहिड़ियूं खेॾंदा हुआ? रांदि फुटबॉल बि हुआसीं, क्रिकेट हुई असां वटि, ॿियो वॉलीबॉल बि हुई, 2-3 रांदियूं हुयूं। ॿियो असांखे टाइम बि ॾींदा हुआ त तव्हां पढ़ाई बि कयो ऐं कुझु माना असांखे घुमण लाइ माना हिकु जॻह हैदराबाद वठी वियासीं, पंहिंजे एंग्रो में वठी वियासीं, हिकु ॿी जॻह ॿिया टूर रहंदा साईं माना असांखे जाम सपोर्ट कई हुई। न, पर जॾहिं तव्हां रांदियूं कयो, तव्हां रांदियुनि में छा में होशियारु आहियो? सर असल मूं त कॾहिं रांदि खेॾी ई कोन हुई, छो त असां कॾहिं खेॾींदा कोन हुआसीं, सॼो ॾींहुं बसि घर हुते न हुते वेठा हूंदा हुआसीं। पर जॾहिं हिते वञी क्रिकेट वग़ैरह खेॾणु सिखियासीं, ॿियो कुझु कोन सिखी सघियसि, पर क्रिकेट। पोइ हाणे क्रिकेट अॼुकल्ह सीज़न आहे क्रिकेट जी, पोइ उन जो ते असरु आहे को? न साईं एतिरो न। अच्छा, पर उते तव्हां खेॾियो? हा उते। ठीकु आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त ड्रिल मशीन खां वठी लेथ मशीन ताईं हीअ जेके सवे मशीनूं तव्हां ॾिसो था, पोइ टीवियुनि ते बि तव्हां ॾिठियूं, हा साईं। ठीकु आहे, कंहिं मशीन सां तव्हांखे का वेझड़ाइप, का उनसियत थी त हीअ जेकर मूंसां गॾु हुजे सदा? साईं शौक़ु मुंहिंजो वेल्डिंग मशीन जो, पर मुंहिंजी अखियुनि जे मसइले करे थोरो पोइ ते थी वियुसि। अच्छा,
अखियूं त इन ॾुखंदियूं इन जे करे अञा ओतिरो पोइ त वेल्डिंग करणु मूंखे जाम शौक़ु आहे। अच्छा अञा ताईं भाई वियो कोन आहे। अच्छा न पर उहो वेल्डिंग जो शौक़ु भला नेचल खे छो थियो? साईं असीं हुते गांव में शहर में हूंदा हुआसीं, वांदा वेठा हूंदा वेंदा हुआ शहर मां, त हुते वेल्डिंग जो शो वग़ैरह हूंदा हुआसीं, हुते वेठा हूंदा कचहरी वग़ैरह कंदा हुआसीं, त हुन शुरू मां हुते शौक़ु थी वियो वेल्डिंग। हाणे अव्हांजे सॼे हिन जेके बि तव्हां ॿार अची विया आहियो, नौजवान अची विया आहियो जी सर। पास करे ऐं हिते तव्हांखे इंटर्नशिप ऐं अप्रेंटिसशिप मिले थी, त उन्हनि में पाण में तव्हांजे विच में को मुक़ाबिलो आहे? न साईं, हीअ होशियारु छोकिरा हीअ ॿ टे असांखे होशियारु, हीअ असांखे वधीक हेल्प कंदा। हीअ माना हीअ कोन चाहिनि त की हीअ पोइ ते रहे, हीअ माना जेको नोट कंदा जे असां मां न थी सघनि हीअ कड़ी राति जो असांखे ॿुधाईंदा, कलाकु ॿ असांखे ॾींदा। न इन जो मतिलबु हीअ थियो त तव्हां में इहो जज़्बो बि आहे त ॿिए जी नेकी तारीफ़ बि कयो ऐं ॿिए खे सेखारियो बि, इहो बि आहे। जहिड़ो मुका न साड़ कीनो कुझु बि न, मज़हब ते न कयो, न कॾहिं माना कंहिं ॻाल्हि ते कयो, गॾु खाईंदा आहियूं, गॾु पीअंदा आहियूं, हर शइ गॾु आहे असांजी। अच्छा आख़िरी ॻाल्हि मूंखे तव्हां ॿई ॿुधायो, जी सर। उहा हीअ आहे त भला तव्हां हीअ सभु कुझु सिखी पोइ थर जो छा कंदो? अवल हीअ ॿुधाईंदो। सर असां सभु खां पहिरीं सिखी असां थर जे माण्हुनि खे उहो ई इतला कंदासीं त वधि खां वधि जेका असां टेक्निकल तइलीम हासिलु कयो ऐं टेक्निकल जे फील्ड में अॻिते अचो, त जेका टेक्निकल जा जेके अपॉर्चुनिटीज़ तमामु घणियूं आहिनि ऐं जेका असां वधि खां वधि इहा तइलीम हासिलु कयो, छाकाणि त जेकॾहिं हिकिड़ो का जॉब्स वग़ैरह नथी मिले त बंदे वटि जेकॾहिं हुनर आहे, को टेक्निकल स्किल आहे, त उहो वधि खां वधि कामयाबु थी सघे थो। जनाब सर मुंहिंजो शौक़ु इहा आहे त जेको ॿार वग़ैरह पढ़े नथो, मिठी शहर खां अलावा असां थर्ड पार्टी में ॿाराणी वग़ैरह आहिनि, हुननि खे ख़बर न आहे, पर आउं पाण हुननि खे वञी चाहियां स्कूल में दाख़िला वग़ैरह ॾियराया हुननि खे, माना पर हीअ ऐं माना पैसो वग़ैरह माना ऐं पाण मथे कामयाबु थी वञा त पाण वञी माण्हुनि जी हेल्प कयां, हीअ मुंहिंजी कोशिशि आहे। ऐं सभिनी ॿारनि खे, ऐं असीं पाण बि एतिरा पढ़ियल लिखियल कोन आहियूं, मुंहिंजी फैमिली इवन एतिरी पढ़ियल लिखियल न आहे, पर आउं जेको आहे न हीअ मोबाइल वग़ैरह हलाईंदे असीं वियासीं सभु दोस्त हिते पैसनि ते ई फार्म भरणु वियासीं, पोइ हुते वरी कंहिं चयो त हीअ एंग्लो जो अचणो वारो फार्म, त वरी हुतां मूं फार्म भरायो, पोइ टेस्ट असीं वियासीं सलाम कोट सलह वग़ैरह वठी टेस्ट ॾिनी, पोइ टेस्ट में पास थी, इंटरव्यू साईं जवाहर साहब पाण वरितो मुंहिंजो, पोइ इंटरव्यू पास थी विया, पोइ मैकेनिकल में मूं 3 साल पूरा कई छॾिया। पोइ हाणे मशीन सां यारी तुंहिंजी ज़िंदाबाद। ठीकु आहे, लीडर टीवी जे पारां तव्हां ॿिन्ही जो आउं थोराईंदो आहियां। ॿ ॻाल्हियूं सफ़ा सवलियूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि त हीअ नेचल कई आहे, उहा हीअ त आउं तरक़ी करे वरी पंहिंजे थर जे ॿारनि खे उहा ई ॻाल्हि कंदुमि ऐं कोशिशि कंदुमि त स्कूल बि वञनि, पढ़नि बि, हुनर बि सिखनि। बेशम असांजो दोस्त बादशाहनि जो शहज़ादो चए थो त जंहिं हुनर सिखियो उहो बुख कॾहिं न मरंदो, जंहिंखे हुनर अचे थो उहो कॾहिं बि जॉब जे पासे फ़िक्रमंद न हूंदो, नौकिरी नथी मिले ख़ैर आहे, पंहिंजे पेरनि ते माण्हू बीठो हूंदो, हुनर अचे थो। हिकिड़े खे वेल्डिंग थी वणे, हिकिड़े खे इलेक्ट्रिक थी वणे, ॿियनि खे ॿियो शोभा था वणनि। असीं हिननि समूरनि माण्हुनि जी, समूरनि नौजवाननि जी, समूरनि दोस्तनि जी कामयाबी जा दिली तौरु ख़ैरु ख़्वाब आहियूं। पर असां वेंदे वेंदे अवां सभिनी खे हिकिड़ी ॻाल्हि चवणु था चाहियूं, जेका नेचल दास थो चए त जेसिताईं नेचल दास वरी कराची मां पढ़ी, अमेरिका ऐं रूस मां पढ़ी थर पहुचे ऐं मिठीअ जी सरज़मीन मलाणी पाड़े में वरी हुनजो इस्तक़बाल थिए, उन खां अवल भला तव्हां पाण स्कूल 2-3 साल पढ़ी वठो त मतां तव्हांजो नेचल दास कराची शहर में या हांगकांग ऐं सिंगापुर में इस्तक़बाल करे। लीडर टीवी ॾिसण लाइ वॾी महिरबानी ऐं हिननि समूरनि माण्हुनि खे, समूरनि ॿारनि खे, नौजवाननि खे दुआऊं कंदा रहिजो ऐं कड़े मां केच थींदा। अचो त थर समेत सॼी सिंध, सॼे पाकिस्तान खे आबाद करण लाइ सिंध ऐं सॼे पाकिस्तान जे नौजवाननि खे हुनरमंद बनाइण जी जिदोजहद में शामिलु थियूं। अवां जी वॾी महिरबानी।